वडेरा मुं ॿुधो तू गाड़ो जाओ है। बाबा दर्दी कपड़ा सीता को न मुखे हुई तकड़ निकतो हलियो आयस। कमदार घर दी पारते में वेंदा पे अस्पताल। तू वडेरा खैर थे? ओ नज़ीर सीधी को छोकरा जाया है ना। हाँ दाखिल की बैठा है वही करे। अच्छा केड़ी तकलीफ है छोकरे को? तकलीफ बीत कानी प्यू ते गया ना चुत मोंदी का खबर नहीं पौंदी। दादा हाणे हलई तो यार। ए वे कचरो लोगो पिया किरलो नी यार यो सांजी जुमे जी रात आ आओ। ॾाॾे खे ख़त्मो ॾियारणो आ। हण ॾाढे तारे 40 साल थिया मोए अॼु पियो ख़त्म अचे। हाँ यार रात खाबल दम आओ ॾाढो मूं वारो बाह में सड़े पियो इन करे मुंहिंजो ख़त्मो ॾियारियां। अरे वाह पोतो वारो ख़त्म बस हींअर ईंदा तो उनके मलाई फ्रिज में खणी रखंदा आहिनि। वडेरा पहिरीं तोखे रिश्तो मिलियो कोन पए, जॾहिं तोखे रिश्तो मिलियो आहे पोइ शादी तां इनकार करे छॾी छो? यार छोकरी जे पीउ मूंखे चयो त मूं तां ॿाहिरि लाहे वञ। हा मूं सोचियो जेका छोकरी माइटनि ताईं ॿाहिरि आहे सा मूंसां घटि कंदी। वडेरा मुका मुकड़ी मटायम त ॼा रुॻिया रड़ीअ न अंदरि केनल में। यार मां ले ॾाॾे दी कबर ते बैठा हम ॾाॾे किता कुछ कोरी था ॾाढे असां परेशान थे सही। पर वडेरा या त मेॾे ॾाॾे दी ख़बर आई या तेरे ॾाॾे दी है। तंहिं वेले ॾाॾे दी अॻु हिते कुझु सोचणु खपे तूं मेॾे ॾाॾे को बेटा घटि वधि ॻाल्हाईंदी यार इहो को तरीक़ा आहे तेरा। यार तू एडा गरम पिया थीने केड़ा तेरे ॾाॾे को कुहाड़िया खड़ू मारियाम जो मार पोसी। होटल वाला चाह का प्यार सफा वीआईपी बाबा केड़ी पीने जेड़ो आऊं पाण आहियां। पोइ सिधी ॻाल्हि कर न सुलेमानी चांहि खपई। भाई हिकिड़ो 50-100 जो सवाल आहे। वाह माफ़ कर खुलिया कोन्हनि। यार मुंहिंजा 5 बच्चा बुख ते वेठा आहिनि। घणा अथई? 5 खां 6। 5 खां 6? आओ इहा अञा बुख आहे जे ढोर जी आहे त तूं वॾो गंद करी आ। यार या फज़ीलत इज्जत टके जी कोने रही। अच्छा ये 800 रुपया इहो वरी छा जो आहे? 2 किलो वठी आ दुकान ता इज्जत या किलो तुंहिंजो किलो मुंहिंजो। वडेरा तो ॿुधो हूंदो त हिलाल जे लख में हराम जो हिकिड़ो रुपयो गॾा त लख ख़त्म। हाँ वाह बिल्कुल। पो तुंहिंजो त जिथे किथे हराम, बनी में बि हराम, बंगले में हराम, गाॾी में हराम, सॼो हराम थियो पियो पोइ बि नथो खुटी। बाबा मूं वटि हिलाल जो रुपयो कोन्हे गाॾी त की खुटा। हेॾे जी सनम त ॾे। अरे बा छो चमाट हणे तो अला हिदायत ॾेई। अरे वरी चमाट अला जन्नत नसीब करे छा थियो थी? अरे सनम मुंहिंजी धी जो नालो आहे, हिदायत मुंहिंजी अमर जो नालो आहे, जन्नत मुंहिंजी ज़ाल जो नालो आहे। तूं कीअं तो ज़ाफ़नि जा नाला खणे? चाचा मां चवां तो ॾे जी सनम सुपारी ॾे। ईअं सिधो मार न। ख़बर तूं घर खां ॿाहिरि वेंदो पोइ घर वारा परेशान थींदा आहिनि। हल आऊं जेसीं ताईं घर न वञा त घर वारा मानी कोन था खाइनि। अच्छा एॾी मोहबत कंदा आहिनि छा? मोहबत जा अटो आऊं वठी ॾींदो पोइ खाईंदा न। ताईं अॼु भला उदास वेठा आहियो? मासी डाठ जो सूर कम सब घर दा रहा पी न फोसिया जात्या में न था धोते में न हथ वेड़े में डाठ जी बसूर माई या निंड पई हा उठ सी मेरी बेइज्जती करे सी मासी मां परेशान में वडा सूर कीअं माना? मासी डाठ दा सूर पे गुई फड़े न की माना। ये कमदार बनी दे आए हम तू किधर गया हमी? वडेरा मां अस्पताल गया बा। क्यों वाला? ओ खम वाली माई को डाटा लग गया ना पट्टी करने गया हम। डाटा किमें लगू सो? ओ मां क्या मैं तारा देखण कलो ना। हाँ तो डाटा लगी तू दे। उडे वाल की था यार वडेरा तो बाल तो कोनी तो मां बा समझाया यार समझो वञ। बाकी डॉक्टर तू चाचा है थे पट्टी बाकी थी सब। अस्सलाम वालेकुम दोस्तों, वीडियो को मथे ना कर, वीडियो पूरी देख, पीछे लाइक कमेंट दा हो लाइक तो करी ना तो न करी। दोस्तों आज जुमे दी रात है, सुबह जुमा है। हर जुमा मां नमाज पढ़दा भी निभागा नहीं पढ़ सकदा। मेरे पुट भी जुमे नमाज ते आंदे ऐं मुला बि असांजे ॻोठ दा आहे, मसीत बि असांजी ॻोठ जे सभु ॻोठ दे माण्हू बि गॾींदे आहिनि। हर जुमे ते मौजू चांदे असां मुला आई होए मां दे पेरें जी जन्नत है। मां दी खिदमत करे तो आखरत भी ठावे सी, ए दुनिया भी तुसां दी सुठी गुजर सी। मेकू मुले दे बाह
जो औलाद दी इज्जत करेंदा नहीं प्यू दी। मैं मुले को आख्या बा गाल बुध प्यू केड़े खाते चे, मेरे को बुधा तो सही प्यू केड़े खाते चे, तू रुगो माँ जन्नत किती करई। ए प्यू कमाए काढ़े च परेशान थी वे, दुबई वञे सऊदी वञे 5 साल को पिछे सागे बच्चे दे करे उहे बच्चे माँ जन्नत। अरे मुला प्यू को के खाते च तो हाँ औलाद की इज्जत करे प्यू दी, वो नहीं करे दे तू हर टाइम बेइज्जती मेरी तू बैठा करवे नहीं। अदा मुले में को आख्या तो प्यू जन्नत का गेट है, मग में ए तबा गेट जो आखे असा मट सूके न जन्नत वाले भित्या टिपसू।